Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्करन जो मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई सेठ धनुआ जो चलो खेर छो न चई मां को तो पिन्नड़ आयो हाँ जो खैर चवाए मतलब त अचण सां चई सेठ धनुआ जो धनड़ यार तू मुखे ॾिठे ई कोन थो वणे तो खैरी खैर चवा धनड़ व्याजी जरूर हाँ मुनाफिक न आया जो तो वालू के वणे न वणे अरे कंहिंखे कोन थो वणी कंहिंखे बि न घर में बि कंहिंखे कोन वणंदो हूंदे पुलिस बॉय माना बेवकूफ़ माण्हू अरे हाणे मां कज़ीअ खे वणियो आहे ताज़ो वणियो हांसि ऐं मूंसां निकाह करण जे लाइ हामी भरी अथई छा मिठल जी मां कज़ी तोसां शादी थी करे पक पी मां जी पिटियल आहे ॾिस न तनू असीं पराए नुमाइनि खे वणी वियासीं ऐं तूं 25 साल खे नथो वणी 5 सालनि खां वठी पंहिंजी धीउ सां गॾु ॿाहिरि मुल्क थी रहे हिन कैसेट में तुंहिंजी शिकिल ॾिसंदी आहे न हाणे अॻिते तूं फॉरवर्ड ओ कैसेट जी छेड़ो वञी खणंदी आहे घर में कुतनि ॿिलनि जा फोटू ऐं वेठी आहे तुंहिंजो छो नथी हणे हा हलो ॻाल्हि त ॿुध एॾी ॼाण मूंखे बि कान्हे जेका तोखे आहे ॻाल्हि ॿुध या तुंहिंजी भेण जा लगे बिड़े जो त तूं मूंखे बि नथो वणी त हुनखे बि नथो वणी ऐं तोवारी सॻी भेण जेका हिते रहंदी आहे सेठियाणी उहा त साईं ॾींहं राति मुंहिंजे लाइ तावीज़ लिखाईंदी हुई उनजो छा थियो इनखे चइबो अथई फिटल अरे जजी का मथा फिटल है तो उनखे वलू छा कंदो बाबा तुंहिंजे इतला लाइ अर्ज़ु आहे त सेठियाणी हाणे गोबाटे सां शादी थी करे गोबाटे सां हाणे फिटल अथसि या न मुंहिंजो नालो आहे धनु धोबी अहिड़ी हणंदोमांइ गोबी जो कंहिंखे नज़र बि कोन ईंदे ॿुधा छो आयो आहीं छा लाइ आयो आहीं ॿुधी कोन सवेर या कैसेट पे वॼाए में त मिठल जी माउ यानी मदर उहा मूंसां मैरिज यानी शादी थी करे सभिनी वेठी मिठू आहे कयूं त भई ॻोठ जो असांजो जॾड़ो मुंहिंजो मतिलबु वॾड़ो आहे वरी ॿुधाए अचीस त इन करे मां हाज़ुर थियो आहे परेशान माना हाज़ुर थियो आहे हलो सुठी ॻाल्हि आहे डेट एक्सपायर सां थो मिले हाणे ईअं कंदासीं इहे ॿई शादियूं तव्हांजूं गॾिजी कराईंदासीं जंहिंखे चइबो आहे सोली सिंधीअ में इज्तमाही शादी हार धारा शादी थींदियूं न त ॻोठ वारा तकलीफ़ में अची वेंदा ॿियो त हींअर किरोना आहे न मेड़ न थिए ॻोठ वारा तकलीफ़ में ईंदा असांजूं शादियूं आहिनि या जनाज़ा करणा ॻाल्हि साॻी आहे गोबाटे ई तो पंहिंजे लाइ क़बरूं ख़रीद कयूं आहिनि हाणे रुगो तव्हांखे हुननि क़बरुनि में फिटी करण जी ज़रूरत आहे वाह बसि देरी कोन कंदासीं तव्हांखे जेॾी महिल उछलाईंदा न मां अचे पाण लटींदोमांव पेरनि जेकॾहिं तव्हांजी पाण में अणबणत आहे न त बाबा ठा करे छॾियो छो त मां तव्हांजी इज्तमाही शादी कराईंदुसि धनो ओ धनो कंहिंखे चाह जो त चई वञो हे ॾिसो मूं पंहिंजो कोप साड़ां थो जहाँ है मोहब्बत हसी है तमाना लुटाया है दिल ने खुशी का खजाना पाम 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 खबरदार खुशी पूरो कर अदा भीमा खबरदार होशियार लगातार बार बार इंतजार कम पुजे कोन बार बेंद पूरो करे वेंदो हिते पूरो नथो थी अदा कुकु हिनखे सम्झाए छॾ हर पहिरीं तारीख़ ते मूंखे सौदा खपे न त मूंखां वधीक ॾिंगी औरत न ॾिठी हूंदई नाला सम हक़ मज़ादी हक़ल सां हाथी विहारे छॾींदी आहियां आदि जेतिरे आवाज़ में तो ॻाल्हायो आहे न त हिन ॿुधो हूंदो ॿोड़ो नाहे हा बाक़ी मिड़ई थोरी शप खोरी अथसि शप कोरी जो तो कारो मुंहुं थियो जो हिन पिरपत सां शादी कयमि छा चई कुझु न हिन तोरे भा कुकु कुंढाई सां पघार अलॻि थो खणे कुंढनि जा पैसा अलॻि थो वठे हिन ते त घर जो हक़ आहे न ही पंहिंजी शादी लाइ थो गॾु करे ही कोन ॾींदई पैसा छा कंदई मां पंहिंजी भाउ जी धूमधाम सां शादी कराईंदसि धाम धूम इहा वरी कंहिंजी न्याणी आहे अता भेणी वाह इहो न्याणीअ जो नालो नाहे पर धूमधाम दुल्हन धमामन सां न हिनखे त का ख़बर ई कान्हे नंढड़ो पियो थिए अदा कुकु वञ तूं पंहिंजे कम सां हिन सां त मां
अदा भेणी वाह अरे अल्लाह हाफ़िज़ अथई अदी मां हलां थो वाह पे छाते फाड़ो थई ऐं ॻाल्हि ॿुध मुंहिंजे लाइ कुझु चूड़ियूं ऐं मेहंदी ऐं सैंडल वठी अचिजां वरी कहिड़ी ईद अचण वारी आहे ईद कोन्हे ही गोबाटे वल्लू जी शादी आहे उते पाईंदसि हा मूंखां त ॻाल्हि ई विसरी वई सेठ धनु थो बि इज्तमाही शादियूं रखायूं बाबा इज़त वारो थी होॾिस चाचो घोबाटो केॾो सोनो थो लॻे मुंहुं ढकियो पियो अथसि तूं हाणे मुंहुं मथे हेठि मथे इहो आहे छा अंग्रेज़नि जी मम्मा ॻाल्हाए चए बि न घोट खणो ॻाल्हाईंदा न मींहुं वछंदो आहे हर बुर तिरका तिरका थी वेंदी वॾो मसइलो थींदो धनु थो बि साहब जॾहिं निकाह बिकाह पढ़जी विया त पोइ असांखे त छो ॿियार वेठा हो असांखे इजाज़त ॾियो अथसीं पंहिंजे कुंवारनि ॾांहुं वञूं त हली घोटनि खे कीले वञ अब केलियूं न कहिड़ो लाशा न केलियूं पाण हलनि पंहिंजे पेरनि सां न शुक्र कर जो ॿई पोड़ा पाणिजी विया मूंखे त न वलूअ मां वॾो ख़तरो मुंहिंजो किथे पुरुष न आणे असांखे तोखे कहिड़ो ख़तरो हो तोट कहिड़ी बनी आहे जो तुंहिंजी बनीअ ते वलू खणी कब्ज़ो करे हा मूं वटि का ज़मीन मिल्कियत कान्हे का पर तोखे हिन जी ख़बर आहे न वलू वियाची जी ॻोठ में रहण जहिड़ो आहे सॼो ॾींहुं नूस 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 का न्याणी सियाणी लंघी साह नथी करे हाणे पणिजी पियो आहे न हाणे जान छुटी लालू तू हाणे ने पावली जो जल्दी बिलो करा यो निभागो टोनी वते तो फिरंदो वरी न को फडो करे वरी न किथे को ममण मचे हा लाली तू सही थी चवी मुआरो यार मवाली वेचारो बराबर छड़ाए पे रोज ॾाठा पियो थो हणे इन जो पिलो कयूं था इन के परणाइणो पवंदो तू हिन घर जो वडो ही तू बाबे अम्मा सां गला त पावली संगाते मवाली खे जन घट मां घट ने भागे टोनी जो खुटको त लहे न बाके सही थी गली महाना तो बिनी के पुरुष सेठानी नेठ न करे हाय नारो नारो आयो तू पे तो जिद्दा जो पको आ एड़ो जड़ी गेदुड़े जी गिग कयो हाणे कयो घणो न खेल बटरी तो वारी निकरी अचे मुंहिंजे झोलीअ में न किरी वॾी का भोगाणी आई चए थी त न खिल वरी खिलाए बि अथी न मां ईअं कोन थी चवां पई ओ अल्लाह छो थो हणे पियो हेॾे मुंडे बि त ॾिस काखे त मिलाए ॻाल्हि त ॿुध इहो चिश्मो छो न अथई अखि मिले वारी जो विधी अथई हाणे न नज़र सेठानी इहो चिश्मो वापसि कर मूंखे चिश्मे खां सवाइ तूं ईअं थी नज़र अचे ॼण भित ते छेणो छापियो पियो आहे अते वठो मुआ हाय हाय हाणे मिड़ई चिटी थी ॾेखारिजे छा थो सड़े मुंहिंजो अंदर थो सड़े मुंहिंजो अंदर जवान औलाद वेठो आहे पोड़ा परण जी पिया आहिनि हा इहा ॻाल्हि त सच थो चवे ॾिसी ॿुधी न दंद ट्रेड लॻी पई अथनि कावड़ तोखे कुझु कोन थो थिए हे तो थे तो पर छा कयूं कुझु न कुझु करिणो पवंदो छा करणो पवंदो तूं सोच न अरे भंग में रंग या रंग में भंग मिलायूं हा वो मिलायूं भंग में रंग कनौर कर कुतो मिटला शर्म कर बाबल तूं भला हितां पुटण जा घणा वठंदे हाँ वञा थो बाबल वञा थो मूं सम्झो मानी था को गिरह निड़ीअ में फासी पियो आहे त पाणी पियारियांव अरे असीं पाणे ई पीअंदासीं को अंधा मंढा टुंडा कोन तूं फिक्र असांजो न कर तूं फुट मस्करन जो गोट दे मस्करन जो पानी 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 आयो पानी अरे ने पानी में कुछ कोने थी तो मिर्च लगान मार दे माफी 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 मिर्च वाला किया जो अरे मुंह करो लो ये मिठल पानी सेठानी सॼो ॾींहुं कमु करे करे थकिजी पिया आहियूं हाणे मुंहिंजी दिलि चवे थी थोरो वक़्तु आराम कयो भली
पर घोबाटा जानी ये ज़मीन जा कागज़ ॾे त मां मथनि खां करे सुम्ही पवां दिलि जाए सां। मां अम्मा वाली बाबा। अरे बाबा वरी छा खुटो थी? खुटो कुछ कोने, मां सोचा पे मुझे पी के मत उंजन लगे पानी भरे चा। जग्गो भरियो पियो हल जग्गो भरियो पियो हल खग कुराड़ा। सेठानी मुझे पुट खे भी खबर आ। हा ख़बर अथसि त तूं पाणीअ जो जगनवा हाणे आराम बि कंदे या ये कुता कतार में बीहारियूं बीठो। कुता कतार में तुम्हारा दंद शरीफ। वरी केरा माया बाबा गोबाटा मामा बाबा गोबाटा मुखे अम्मा में कमवा अम्मा सुमी पई आ छा? निंड फिटाए छड़ी यादम भागी आराम करणो कोन था ॾियनि। आए चोरी अम्मा मां तो सां गॾु सुम्हां मां ॿाहिरि डिॼां थी। छो थी डिॼे? ओ भाउ जो वेठो अथई नऊं मवाली। उहो अदो मवाली बि डिॼे थो। छोरी तूं अची मां सां सुम त मां वञी पंहिंजे पुट मवालीअ सां सुम्हां। मथो ई खाई विया हो सुम्हण ई कोन था ॾियो। ओयो हाणे विझंदी असांजे ज़िंदगीअ में बि ॾिफेड़ो। वञ कलमूं पढ़ी वञी सुम्ही पओ कुझु कोन थींदी। तेने खेर हो पर कम ठेर करे छॾी हाणे हिनखे सिधो त कर। हुकुम ऐसे साहब तव्हां जेको न्यापो कयो न को ख़तरनाक तरीक़े सां कयो ऐं मां बि ख़तरनाक तरीक़े सां पहुची वियुसि। लालू मां तोखे मुंशी थो रखरायां। सेठ साहब जो कमु कयो अथव त सही नमूने मूं जहिड़े माण्हू खे चूंडियो आहे। मां जॾहिं मुंशी थींदुसि त तव्हांजे ज़मीन जे खाते में हेॾे होॾे पाणे कंदुसि पर तव्हां परवाह न कयो। अड़े कंहिं चयो त मां तोखे पाण वटि मुंशी थो रखां? बाक़ी बाबा सरकारी नौकरी थी मिलई। अच्छा नाके मुंशी? अड़े नाका किथे आहिनि? नाका ई बंदि थी विया। सेठ साहब अॼुकल्ह नाकनि जी जाइ ते वॾा वॾा टूल ठाहिया अथनि टूल। लालू तोखे तकड़ छो लॻी आहे? घर परे थई छा? बाबा मां तोखे थाणे ते थो रखरायां। लिख पढ़ ते थाणे ते कंदे उहो मुंशी। थाणे ते सेठ साहब मूं में ॾाढो लूण अथई समुंड में मुंहुं धोधो ई छा? असां खानदानी निमक वारा माण्हू आहियूं। सेठ साहब ये थाणे ते नौकरी मिलंदी मुंशी थींदुसि टेबल ते वेहंदुसि पहिरियां तोते MC कटींदुसि। मूं ते छो? छो तो हिकिड़ी ग़लती कई आहे पावली तो टोनी सां छो पढ़ाई। बराबर बराबर। हाणे वरी ॿी ग़लती तो करी। पहिरीं ग़लती सुधारी अथई। उहा कीअं? जॾहिं असां टोनी खां ज़ोरी पावली लाइ तलाक वरिती त पोइ हुनखे हुन सां पढ़ाए न कंहिंखे कंहिंसां पढ़ाया? मवाली जी पावली सां शादी करा। हा उहो बि कमु कंदासीं। ॾा तोखे नौकरीअ जो ऑर्डर मिलंदो होॾां मवाली पावली जी शादी थींदी। के त लूण जी धपा सही आहे लूण थो नज़र अचेसि पर लालूअ जे वात में रिलका धोंदा आहिनि छा? धप पई अचे। मवाली अॼु मौक़ो थी पुट कंहिं बि तरीक़े सां अॼु चाची कल्लूअ सां ॻाल्हा त मां पावली सां शादी कंदुसि। जे मौक़ो वठनि मां हलियो वेई त वचंदे वाछो टेड़ींदो। हा देर न कर मूंखे मां फ़ाइदो वठ हलिया अनो बाहर को बनी आज ने चिक ताबिर जी बन अंधा असर थोड़ी चिक चिक लगी पई। अरे केर थो पकड़ियो हलई मां पंहिंजे पाण खे पाणे वठी पियो अचां मां वरी न पियो अचां इन करे गिल आयो आहियां मोट पर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा है दादा कल्लू ओ जल्दी ॿुधा न छा है? हा जल्दी तो ॿुधायां त हा लालू नज़र कोन थो अचे। लालू लालू मुंहिंजे खीसे में पियो वांदा वांदनि जा यार बोली वञी पर हट
मवाली मोकियो हथनि मां हलियो वेंदई पोइ हथ हणंदे ये कल्लू हलियो थो वञे तूं चुप कर बि थो हल हल चोर चोर पानी दे प्यारे अचे बाबा वठ पानी मुखे भी पानी पियारियो लालू पानी मुखे भी दे मस्किरन जो गोट गई मस्किरन जो अचे वठ पानी मुखे भी को पानी पियारे जी जी और इनमें तलाक नाम वाला एक अरे बाहर इसों था थैली में था जो मस्किरन जो गोट गई मस्किरन जो सरिनी ओ सरिनी रात जो मां पानी लाइ उथियोसि वो पानी मूंखे कंहिं पियारियो रात मुखे भला कंहिं पानी पियारियो छा थियो लालू असां सभिनी खे रात जो पानी तो पियारियो अरे मां पानी ॾींहं जो कंहिंखे कोन थो पियारे राति जो हिनखे मां पानी पियारींदुमि ओ किथे इहो मवाली ने भागो त कोन आयो उन ॾींहुं बि पावली सां बीठो घर में न बाबा मुखां भले कहिड़ो बि कसम वठ न चाचा कलू मवाली सब एडो किरल भी न थई हाँ हाँ वीचारे मवाली ते शक न कर कीअं न शक कयांसि टियों ॾींहुं बि अकेलो छोकिरी खे ॾिसी घर में कहजी पियो हो ठीकु आहे वींदो काॾे चाचा कलू मवाली जी पारां मां साख खणण लाइ तयारु आहियां मवाली कोन आयो हूंदो बस हिंजी सुई अटकजी पई मवाली ते हाणे त करे चुरंदी कान छोकिरियूं तव्हां ॾिसो अंदर काशे गुम त कान थी वई आहे हाँ ही लगे तो पण लगे छा थो तो खास यूं करायूं था न तू पाण ॾिस न उन महिल मां सकरात ते हुउसि मुंहिंजे मथां ॼण छिप किरी पई हाणे हाणे बस कर जमण तूं पढ़ छा आहे लिखियल पढ़ मुंहिंजी प्यारी खॾ वारी जिथे कल्लू वारा पहिरियां रहंदा हुआ न उते पहिरियां खॾ हूंदी हाँ तू अॻिते पढ़ काल कोठ वारी मोरी जेका भॻल आहे उते तुंहिंजो 3 कलाक इंतज़ार कयुमि इहो लव लेटर तो लगे इनखे न पढ़ लगे थो आहे लव लेटर लिखियल आहे तुंहिंजो सिर्फ़ तुंहिंजो लालू मूंखे ॾे हे पढ़ हिन में ॾिस छा लिखियल आहे अरे पढ़ी ॿुधायो त पैसा वता तो पातर हणाईंदो छा हिकु पेट हिकु रूम सेट ऐं 4 चादरूं अंकल जुमन इहो त कल्लू अंकल जे शादी जो सामान लिखियल आहे न हेठो लिखियल आहे त घोबाटा इहो सामान हूंदो त मवाली ऐं पावली जी शादी थींदी विलायती ही त फटन ते लूण में मुर्गी मवाली पावली जी शादी वरी किथां थी अबे हिला रहे हो न बिला वजा यार शागिर्द ना फरमान जी विलायती शैतान हिनन पन्नन में हो कागज ना है जेके तलाक नामो चइबो आहे तव्हां छा करे आयो कर छा चओ था त डीजल ते उस्ताद उते जेके बि पना पियल आहे न उहे सभु बेड़े खणी आया आहियूं चाचा वो पन्नू खास हो उन्हें खास पने के खास जगह ते लिखायो अथनि मूंखे लॻे थो इन पने जे लाइ वरी कल्लू जे घर हलणो पवंदो ऐं हाणे मोचड़ा बि पक्का अथई
अरे मुखे मुझे पैसा जो मुखे पैसा वापस जो पैसा जी ॻाल्हि थो करी छा जा पैसा सॼी राति कोठो पिया आहे न टोनी हिननि मां को मरी पवे त तूं भरे ॾी हा बूथ ते ॾिस कबूतर वेठो अथसि रुगो पुछ ॿाहिरि अथसि हा पर विलायती शैतान हाणे छा थींदो हाणे ॻाल्हि इहा आहे त इन कागज़नि ॻोल्हण लाइ वरी कोशिश कबी पर थोरा पैसा वधीक ख़र्च थींदे डीज़ल ते यार हाणे पैसा किथां आणिया पंहिंजे अंकल धनुअ खे धक कर हाँ लखा पतिया तू पैसा घुरी तरसीस हाणे घुरंदु त कम खराब थी वेंदो अंकल नंढा वॾा हाणे पैसा हणंदुसि हणणा पवंदा हक़ त न कढो तव्हांजी सही त चई वनू ॾिस मिठल बचड़े असां ॿिनी पोड़नि जी बि शादी कराए छॾी असां मिलणा हुआसीं मिली जो वियासीं कंहिंखे छा मिलियो आपो पोइ वरी छा हाणे असांखे बि मिठल लाइ कुझु सोचणो घुरिजे मिठल जे लाइ सोचियो ठीकु आहे ॾियूं सा को भाउ या भेण मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त मिठल जी बि असां हाणे शादी करायूं हा हा इहा ॻाल्हि बि सही आहे पर तुंहिंजी नज़र में का छोकिरी आहे नज़र में थी भला तुंहिंजी जो या भाणे जी सेठियाणी जी धी चिलकणी वेठी आहे इहा चिलकणी सेठियाणीअ जी धीउ तूं हाणे हीअं कर तूं बेवाहन वारो रओ पाए हिते घर में वे मां वञा थो अधी सेठियाणीअ ॾे छो त मूंखे पक आहे त मां तां ज़िंदा कोन मोटंदुसि तोब कॾहिं हिन सोली वाई वात मो कढजाए तूं अलाह ते रखी वञ त सही मां त ख़ैर अलाह ते रखी वञा पर अधी सेठियाणी मूंखे अलाह ॾे रवानू करे त पोइ मुंहिंजो त को मिट माइट बि कोन्हे जो कबर खोटे मतिलबु इन जो त मूं ते चवण न वठंदी कज़ी मां तुंहिंजे चवण ते कणक जी रॿ खाई सघां थो सावनि मिर्चनि खे अधु कलाकु या कलाकु खनि ॾिसी सघां थो उहा कोड़ाट मूंखे मंज़ूर आहे मां हुन फीडर लाइन वारी रेल जे पटड़ीअ ते वेही सघां थो जितां रेल कॾहिं बि न गुज़रे पर सेठियाणी रे न मोकिलियो मिठल तुंहिंजो सॻो पुटु कोन्हे न तॾहिं हुनजे लाइ तोखे परेशानी न आहे जे हुजे या न सॻो पुटु त जुती बगल में विझी सिधो सेठियाणी जे दर ते जाड़ा कान कुत्ते को बीजे मां बि आयो आहियां पर मुंहिंजे पुट खे त तो कुत्ते खां छॾायो न तॾहिं प्यारो कोन अथई वॾी का ज़ोरावर मूं त खणी मिठल खे कुत्ते खां छॾायो हाणे तूं मूंखे ने अधी बेस्तियाणी खां छॾाइजांइ अञा थो रखां थो तो जेतिरो ॻरो पुंड दिलि ते अरे जल्दी ॿुधा रात काथे हैं रात हूअं त रात त मां पंहिंजे घर हूंदो आहियां हिन रात बि घर हुउसि घर कौन है जल्दी जल्दी तकड़ में ॿुधा काथे हैं रात तूं असांजे घर आए छा तोखे कीअं ख़बर पए मां घर कोन हुउसि मतलब त तू घर कौन है न असल में छा आहे बाबे जॾहिं खां नई शादी कई आहे न त मूंखे नथा अचनि ॾियनि अंदरि चवनि था तूं हल वॾो आहीं हेॾो छाड़ो थुल्हो ई निकिर ॿाहिरि पोइ मां मकान ते सुम्हंदो आहियां मां इहा ॻाल्हि नथो कयां तू राति मुंहिंजे घर टपियो आहीं न चाचा कल्लू ग़लति फहमी थी आहे तोखे या वरी तो राति को खौफ़नाक ख़्वाब ॾिठो आहे ॿुधा छो असांजे घर आहे मां आयो ई कोन हरू भरू थो चई त मां जॾहिं चवां थो मां केॾे बि कोन वेंदो आहियां मां बसि वेठो हूंदो आहे सुम्ही पवंदो आहियां बसि चई त भला मसीत मथे ते खणा इतबार नथा कयो आहे बि गॾी त बि खणंदो सुठो त तव्हांखे इतबार अचे ठीकु आहे पुट काॾे वेंदे जिन तो ते साबिती बीठी त तूं पंहिंजे पीउ घोबाटे जे पेट में हूंदे हाँ घोबाटे जे पेट में हिचुड़ो बाबे जो पेट आहे अञा बाबो मुंहिंजे पेट में थिए थो ग्रामर कतो था न ग़लति था ॻाल्हायो मश्करनि जो